प्यारा बारो बाजी गुलबनू जी तरफा तवा सबनी के बलिकार तवा बुधी रहा आयो दिलचस्प अखाणियों अचो त अजी अखाणी बुधू ऐं लुत्फ अंदोज़ थियूं। यसु पतरस सां मिले थो। योहना एकी बाब जेके वधिक माफ़ कयो वञे थो इहो वधिक प्यार करे थो। सभु वाक़िया तमाम जल्दी जल्दी थिया। जेकॾहिं हुन दौर में अख़बार हुजे हा त 3टीं सदी जी अख़बार जो पहिरियों सफ़ो कुझु अहिड़ो हुजे हा। जंहिं ॾींहुं यसु मरी वियो हर तरफ़ ऊंधा छाइजी वई। मोयल माण्हू ज़िंदा थी विया आहिनि ऐं शहर में दाख़िल थी विया आहिनि। ज़िलज़िले सां जेल में दराड़ूं पइजी वियूं। सूबेदार क़बूल कयो त यसु ही खुदा जो पुटु आहे। यसु जा आख़िरी लफ़्ज़ पूरो थियो। ऐं पहिरें सफ़े ते वॾनि अखरनि में लिखन हुजे हा क़बर खाली आहे। छा ही यरूशलेम टाइम जे अख़बार में हो? न, ही उन्हनि माण्हुनि जा बयान हुआ जिन पंहिंजे अखियुनि सां ही सभु ॾिठो ऐं उन्हनि जो ज़िक्र बाइबल में आहे। इहे बयान जेके तव्हांखे पाण पढ़ना पवंदा। क़बर खाली आहे, यसु ज़िंदा आहे। पाण ज़िंदा थियण खां पोइ हू पंहिंजे शागिर्दनि वटि वियो। इहे अञा ताईं अफ़सोस करे रहिया हुआ ऐं डप में हुआ, पर जॾहिं उन्हनि यसु खे ॾिठो इहे तमामु घणा ख़ुशि थी विया। उन खां पोइ पतरस ऐं ॿिया शागिर्द यरूशलेम खां निकिरिया ऐं गलील में पंहिंजे घरनि में हलिया विया। मां मच्छी जो शिकार करण वञी रहियो आहियां। असां बि तोसां गॾु हलंदासीं। शाम जे वक़्तु इहे ॿेड़ी में सवार थी समुंड में हलिया विया, पर सॼी राति उन्हनि का मच्छी न झली। पर जॾहिं सुबुह थियण लॻी त यसु किनारे ते बीठो हो। शागिर्द इहो न ॼाणींदा हुआ त ही इहो ई आहे। छा तव्हां वटि खाइण लाइ कुझु आहे? न, पंहिंजा ॼार ॿेड़ी जे साॼे पासे विधो। ॼार भरिजी वियो आहे। ही ज़रूर यसु आहे। खुदावन, इहे किनारे खां 300 फुट परे हुआ ऐं एतिरो शिकार कयो जो 153 मच्छियूं पकड़े आया। अचो नेरन करे वठो। बाह ते मानी ऐं मच्छी पचियल हुई। ही टियों भेरो हो जो यसु पंहिंजनि शागिर्दनि ते ज़ाहिर थियो। पतरस जो ज़मीर खेसि मलामत करण लॻो। खेसि इहो वक़्तु यादि अचण लॻो जॾहिं हुन 3 भेरा यसु खे सुञाणण खां इनकार कयो हो। खाधे खां पोइ यसु पतरस सां अकेलाई में ॻाल्हायो। पतरस, छा तूं मूंसां मोहबत रखीं थो? हा मालिक, तव्हां त ॼाणो था मां तव्हां सां मोहबत रखां थो। पतरस, छा तूं मूंसां मोहबत रखीं थो? हा मालिक, तव्हां त ॼाणो था मां तव्हां सां मोहबत रखां थो। पतरस, छा तूं मूंसां मोहबत रखीं थो? पतरस उदास थी वियो छो त यसु खेसि 3 भेरा पुछियो। यसु, तव्हां सभु कुझु ॼाणो था। तव्हां त ॼाणो था मां तव्हां सां मोहबत रखां थो। छा अॼु तव्हां बि यसु खे इहो ई जवाबु ॾींदो? यसु पतरस खे माफ़ करे छॾियो हो। जंहिंखे वधीक माफ़ कयो वञे थो इहो एतिरो ई वधीक यसु सां मोहबत रखे थो। ठीकु आहे बारो, हाणे बाजी गुलबानो खे इजाज़त ॾियो। ख़ुदा हाफ़िज़।